पीका एक्ट नामंजूर। मानना होगा, जीना होगा, धरना होगा, धरना होगा, मरना होगा, जीना होगा, धरना होगा, धरना होगा। नहीं मानते, ये जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते। साफ इनके, कारतूस दो, साफ इनके। कारतूस दो। पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर। पीका काम करो, पीका कानून, काम करो, पीका कानून। काम करो। ज़ाब्ते हम नहीं मानते, ये जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते। पीका कानून जेको साफ़िन ऐं सोशल वर्कर लॻाया विया उनजो मक़सदु इहो आहे त हीउ ज़ुल्म ॾाढ जबर जी हुकूमत जेकी वॾेराशाही जेकी बोतारनि जी हले पई त उनजो जेको आवाज़ु मुसलसल मीडिया जेको उथारियो वञे पियो या जेके ग़रीब मज़लूमनि सां जेको ज़ुल्म सितम ऐं जेकी कमज़रफ़ी थिए पई लाक़ानूनी जेको राज आहे उनजे आवाज़ खे दॿाइण लाइ इहो कानून लॻायो वियो आहे जीअं ग़रीब मिसकिन जो आवाज़ु दॿिजी सघे। पर असीं हिननि खे ॿुधाइणु चाहियूं था मीडिया ज़रिए त असां कॾहिं बि ख़ामोश न वेंदासीं। असां पंहिंजे ग़रीबनि जो आवाज़ु कॾहिं बि ख़ामोश अख़्तरी न कंदासीं, छो त इहो ई आवाज़ु असां पंहिंजे माण्हुनि लाइ आहे। ऐं हीअ जेकी हुकूमत आहे इहा करप्ट हुकूमत जेकी नाइल हुकुमरान अची वेठा आहिनि जिन असांखे माण्हुनि खे बेगुनाह मारनि था, बेगुनाह जेका लोड़ाइनि था, केसनि में फसाइनि था ऐं हीअ सॼो ॾाढो जबर उन जी हवाले सां आहे त असां साफ़ी बिरादरी कॾहिं बि हिन ते ख़ामोश न वेंदी ऐं निजी आइज़न सां हर मसइले ते हर मामले ते गॾु हूंदी जेसिताईं इहो एक्ट वापसि नथा वठनि।